या धणी थी बीहूं त असांजा बच्चा छो थी रुलंदा। जो जंहिं स्कूल जी मालिकी थिए थी, जिते बि जंहिंजी बि मालिकी थिए थी, उन जी रिज़ल्ट इहा ई हूंदी आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं तव्हांजो मुश्ताक अंसारी अॼु तव्हांखे वठी आयो आहियां यूनियन काउंसिल तराई में। तव्हांखे ॾेखारींदो थो हलां त हिते हिकिड़ो स्कूल आहे हाजी जुणेजे जे नाले सां। एतिरो त ख़ूबसूरत स्कूल आहे ऐं उन्हनि धणियुनि जी महिनत ऐं उन्हनि जी मोहबत इन स्कूल सां ॾिसी करे असांजो अक़ल दंग रहिजी वियो। त पोइ अॼु स्कूल उहो तव्हांखे बि ॾेखारियूं था, त पोइ हलूं था उन स्कूल जी तरफ़। जी दादा, मुंहिंजो नालो महबूब अली, ऐं राति जो रहंदा आहियां, प्राइमरी टीचर आहियां। ऐं GPS जेको पंहिंजो हाजी जुणे जे हींअर जिते पाण वेठा आहियूं, इन जो वजूद 11/8/1998 ते थियो असांजो। इन में फस्ट में असांजो जेको नंढड़ो झूपड़ी हुई, उन में 25 ॿार हुआ। 25 ॿारनि खां इहो असां स्टार्ट कयो हो। मूंखां अॻु में बि टीचर मुंहिंजा 2-3 दोस्त रही चुका आहिनि, पर हिन जो जेका स्टार्टिंग ऐं हिन जो जेको जी जेका मौज जो स्टार्टिंग थी सा 2010 जी फिल्ड ऐं 2011 जी फिल्ड में थी। जेको माण्हू हिते आया हुआ छोकिरा ऐं ॻोठाणा बि दरबदर थी आया, पोइ हिते टेंट लॻाएसीं फिशर फोक वारनि जे तरफ़ खां। पोइ उन्हनि वीचारनि जे सपोर्ट जे करे मूं वटि हिते ॿार तमामु 250-300 उन टाइम ते थी विया। जेको हींअर जेका हालात लॻी पई आहे मींहनि वारी साॻी बि 2010 जे अंदरि मूं वटि 250 ॿार थी विया हुआ। उन खां पोइ असांजी स्टार्टिंग थी अल्हम्दुलिल्लाह। असांजो वरी 2013 में असांजो मिडिल स्कूल थी वियो ऐं असां पंहिंजो मंज़िलनि तां हले आयासीं बि। इनरोलमेंट मुताबिक़ असां गवर्नमेंट तावन कंदे आई। तव्हां हींअर पोइ असांजो GBS थियो ऐं 2014 जे अंदरि। उन खां पोइ हाई स्कूल थियो आहे ऐं हाई स्कूल खां पोइ हाणे असांजो हींअर SS थियो आहे, जेको हींअर असांजा ॿार 1204 ते हींअर इनरोलमेंट आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह हीअ असांजो जेको ख़्वाबु हो मुंहिंजो ऐं भाउ इक़बाल जो, मुंहिंजी टीम जो, जेको असीं हिते वेही राति जो पसमानदी इलाइक़े जे ॿारनि ते या ॻोठाणनि ते ॻाल्हाईंदासीं, त असां वटि त अहिड़ी का सहूलियतूं हुयूं ई कोन। हीअ अलाह जी महिरबानी सां असांखे हिते हींअर हर सहूलियत मिली वई आहे ऐं ग़रीबनि जा ॿार असां वटि हिते मुफ़्त में पढ़नि पिया। उन्हनि खे किताब मिलनि पिया, शूज़ मिलनि पिया, ड्रेसूं मिलनि पिया असांजी तरफ़ खां, दोस्तनि जी तरफ़ खां। ऐं हर फैसिलिटी जे लिहाज़ सां ही तव्हांजे स्कूल अखियुनि जे अॻियां पाए ऐं अलाह जी महिरबानी सां हींअर सभु शयूं हिन में मौजूदु आहिनि ऐं असांजो ख़्वाबु पूरो थिए पियो ऐं इंशाअल्लाह थियण वारो आहे। असीं चाहियूं था त हीअ अञा बि हिते टेक्निकल को सिस्टम अची वञे, जीअं ग़रीबनि जा ॿार को धंधो वग़ैरह सिखी वञण लाइ पंहिंजी मंज़िल ते ऐं पंहिंजे वालिदैन जी मदद करे सघे। अहिड़ो बदीन डिस्ट्रिक्ट में स्कूल मुश्किल मिलंदो त इहो साॻी मिसाल तव्हांजो लाड यूनिवर्सिटी जो तव्हांजी अखियुनि अॻियां लॻो पियो आहे, जेको हेॾी यूनिवर्सिटी लॻी वई आहे, पर हेतिरी तव्हांखे हुते या सावक या बाग या अहिड़ो नंढिड़ो गिरासी तव्हांखे नज़र कोन ईंदो जेतिरो हिते अचे पियो। हीअ सभु महिनतूं आहिनि असांजूं, असांजे ॻोठाणनि जूं। असांजे जेको आहे जो जंहिं स्कूल जी मालिकी थिए थी, जिते बि जंहिंजी बि मालिकी थिए थी, उन जी रिज़ल्ट इहा ई हूंदी आहे ऐं उनखे अलाह ताला उन जी तरफ़ खां इहो ई सलो ॾिए थो जेको पंहिंजे स्कूल जी मालिकी करे। अच्छा सर, ॿियो कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि जीअं ऑडिटोरियम हॉल थी वियो, सोलर थी वियो जो जी? हा त असांजे हिन स्कूल जे अंदरि ऑडिटोरियम हॉल आहे ऐं लाइब्रेरी आहे, लेबॉरेटरी आहे ऐं सोलर सिस्टम आहे ऐं पंहिंजो जेको पाणी जो जेको सिस्टम आहे असां वटि तमामु बहितरीनु आहे। अलाह जी महिरबानी सां ख़्वाब त असांजा पूरा अची थी चुका आहिनि। हाणे असांखे अञा आहे त पंहिंजी मंज़िल ते हाणे असीं गामज़न आहियूं ऐं अची चुका पियूं ऐं हीअ असांजो स्टेप असीं गुज़ारे दर्जा करे करे पंहिंजी मंज़िल ते पहुची चुका आहियूं। हाणे असांजो इहो ख़्वाबु त हिन स्कूल खे असीं यूनिवर्सिटी ॾिसणु चाहियूं था या उनजी शाख ॾिसणु चाहियूं था ऐं उन सां गॾु इहे टेक्निकल कॉलेज या टेक्निकल का शइ मिली वञे त हिते जा ग़रीब माण्हुनि जा जेके बच्चा आहिनि सो कुझु सुधरी पवनि त बहितर आहे। त दोस्तों, तव्हांखे हाजी जुणे जो स्कूल जो विज़िट करायमि। तव्हांखे स्कूल कीअं लॻो
यकीन ॼाणो त ही तमामु हिकिड़ो बहितरीनु इदारो के यूनिवर्सिटी या के प्राइवेट कॉलेज खां घटि कोन्हे। असां त ॾिसी असांजी दिलि ख़ुशि थी वई। वधीक ई मुंहिंजो व्लॉग कीअं लॻो, अगरि जे सुठो लॻो त कमेंट कजो, शेयर कजो। पंहिंजी मुश्ताक अंदारी खे ॾिजो इजाज़त। अल्लाह निगहबान।